अस्सलाम वालेकुम। किस्सा गो में अवाजी खिदमत में हाजिर आहियां। इन दुआ सां जिते बुझो ख़ुशि हुजो, शादी आबाद हुजो। करीम रब खे दामे दरमे कर में सुख ने सिर्फ़ पंहिंजे मुताज रखे। आमीन सुमा आमीन। अॼु की हिन साथ में कुझु मुख़्तसिर ॻाल्हियूं कंदासीं, नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं। शायदि दोराइणो बि नंढो हुजे, पर चवंदा आहिनि त नंढियुनि ॻाल्हियुनि जी अहमियत बि कॾहिं कॾहिं वॾियुनि ॻाल्हियुनि खां घणी हूंदी आहे। मिसाल तौर असीं हिकिड़ो लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहियूं हा, ऐं हिकिड़ो लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहियूं न, ऐं इहे ॿई मुकमिल जुमिला हूंदा आहिनि। जॾहिं माण्हू हा कंदो आहे त बि मुकमिल जुमिलो हूंदो आहे, अॼुकल्ह न कंदो आहे त बि मुकमिल जुमिलो हूंदो आहे। काल्ह मूं टेलीविज़न ते हिकिड़ो नोमान एजाज़ साहिब जो प्रोग्राम ॾिठो पिए, ऐं ॾाढी हिकिड़ी हसीन ॻाल्हि हुई जेका मूं चाहियो पिए त मां बि अव्हां ते कन्वे कयां। त हुन चयो त जॾहिं तव्हां वटि को कमु कंदड़, जेके असीं नौकर सॾींदा आहियूं, हालांकि असां वटि कमु कंदा आहिनि, असांजो हथु वॼाईंदा आहिनि, त जॾहिं बि तव्हां जेको नौकर अव्हां वटि पंहिंजे ॿारनि खे वठी अचे न, त हुनजे ॿारनि जे साम्हूं हुन नौकर जी इज़त कंदा कयो। मतिलबु हुन नौकर सां सुठो पेश ईंदा कयो, छाकाणि त उहो नौकर पंहिंजे ॿारनि जो हीरो हूंदो आहे। हे केॾी वॾी ॻाल्हि आहे। मिसाल तौरु जेकॾहिं को तव्हांजो सर्वेंट पंहिंजे ॿारनि खे वठी तव्हां सां मिलाइणु अचे थो, त हुनजे ॿारनि खे त प्यारु कयो, पर हुनजे ॿारनि जे साम्हूं हुन पीउ जी इज़त कंदा कयो, छाकाणि त उहो जेको पीउ आहे सो हुनजे लाइ सभु कुझु आहे, ऐं हुन पीउ जी हिकिड़ी वॾी इज़त हुनजे साम्हूं आहे। ऐं जॾहिं जेकॾहिं मालिक आहे, मालिक त अलाह आहे, पर जेको संभाले थो सिलसिलो, पघार ॾिए थो, जॾहिं उहो पघारदार आहे, त जेकॾहिं उहो हुनजी इज़त कंदो न, त उन ॿार जी जेका दिलि आहे उन में उहा इज़त ऐं तफ़ख़ुर पैदा थींदो त असांजो पीउ जिते कमु करे थो हुनजी केतिरी न इज़त आहे। इहा तमामु ज़रूरी आहे। ऐं ॿी ॻाल्हि, हींअर मां सेल खे थोरो यूज़ करणु चाहियां थो। रब ॾिनो आहे, ख़ासि करे असांजो बिटशाह हिकिड़ो मुंहिंजे औलाद जीअं आहे, बचनि जीअं आहे, ऐं ज़िंदगीअ में सुठियुनि ॻाल्हियुनि जे पोयां उहो बि हूंदो आहे त भई सुठियूं सुठियूं मुख़्तसिर ॻाल्हियूं हयाती में केतिरो कमु अचनि थियूं। त हुनजी मां हिकिड़ी पोस्ट तव्हांखे पढ़ी ॿुधाइणु चाहियां थो। उहो चए थो त जॾहिं बि को घोड़ियो का शइ खपाए रहियो हुजे, त हुनखे कंहिं जाइ जो पतो पुछण लाइ या का ॿी ॻाल्हि पुछण जे लाइ सॾु न कंदा कयो। जॾहिं को घोड़ियो का शइ खपाए रहियो हुजे, त हुनखे कंहिं जाइ जो पतो पुछण लाइ या का ॿी ॻाल्हि पुछण जे लाइ सॾु न कंदा कयो, छो त हुन वीचारे खे इहो आसिरो थींदो त हीउ शायदि मूंखां का शइ वठे थो। पर जॾहिं अव्हां हुनखां उहा शइ न वठंदव, सिर्फ़ु ॾस पतो पुछंदव, त हुनजी दिलि खे ॾुखी गुज़रंदी। केॾी न हसीन ॻाल्हि कई आहे रब ने। ऐं हिन खां पोइ हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि आहे जेका मां तव्हां शेयर कयां थो उन जी स्क्रिप्ट मां, त ॿियो त जॾहिं को पहिरियों फ़क़ीर पिनण लाइ सदा हाणे, त उन वक़्तु पंहिंजे खीसे मां मोबाइल या का ॿी शइ कढण जे लाइ हथु न विझो, छो त उन वक़्तु उन वीचारे खे इहो आसिरो थींदो त तव्हां शायदि उनखे ख़ैरात ॾियण लाइ खीसे में हथु विधो आहे। पोइ जॾहिं उनखे ख़ैरात न मिलंदो, त उनजी बि दिलि ते बुरो गुज़रंदो। इहा उनजी पोस्ट आहे जेका मूं असां शेयर करणु चाहियूं पिया। बसि अॼु नंढियूं ॻाल्हियूं आहिनि, पर इन्हनि टिनी खे जेकॾहिं थोरो गौर सां खणाईंदासीं, ॿुधंदासीं, त थी सघे थो त इहे नंढियूं ॻाल्हियूं असांजे दिलि ते वॾो असरु छॾे वञनि। करीम रब खे दामे दरमे कर में सुख ने सिर्फ़ पंहिंजे मुताज रखे। इंशाअल्लाह अज़ीम बशरत हयात ईंदड़ हफ़्ते तव्हांजी ख़िदमत में वरी हाज़िर थींदुसि। इजाज़त ॾींदा, फ़ी अमान अल्लाह। अल्लाह भाई।